इहा सॼी हिकिड़ी सिस्टम जेका तव्हांजे आॾो ज़ाहिर आहे, हिकिड़ो करप्ट जेको माफ़िया वेठो आहे हुकूमत में, जेको 17-18 साल खां वेही जेको आहे सो इक़्तिदार जे उन में पंहिंजो वेठल आहे। त उहो सॼे सिंध जो इहो ई हाल आहे। कराची बि इन ई सिंध में शामिलु आहे। मां सम्झां थो इन महिल मेयर उन्हनि जो आहे, सॼी गवर्नमेंट उन्हनि जी आहे। तंहिं हूंदे अरबनि रुपयनि जी जेका बजटिंग थी आहे, जेका कॉन्ट्रैक्ट्स थिया आहिनि, उनजो पहिरीं मींहं में जेको जीअं हो कुराड़ी माई तां सुर्खी पाउडर लही वञे, तीअं हिकिड़े ई मींहं में सॼो जेको आहे सो कराची जे रोडनि जो इहो ई हाल थियो आहे। ऐं जेको कयो आहे उन जो रुॻी सिंध न पर पूरे पाकिस्तान जो उहा त जेको बि हिन महिल हुकूमत में वेठो आहे न, चाहे केर बि वेठो आहे, उन जी ज़िम्मेदारी आहे न त सही कमु कराए। सम्झो था त देरि आयसि दुरुस्त आयसि, पर इहा अॼु खां हफ़्तो खनि पहिरें हिकिड़ी असांजी पंहिंजो कराची में मीटिंग थी हुई, जंहिंमें जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो साहिबु मानी कई हुई, जंहिंमें असांजो राशिद महमूद सुमरो साहिबु ऐं साईं राशिद शाह पीर साईं जन जो वॾो फर्ज़न ऐं असां मौजूदु हुयासीं। उते असां इहा अॻिते ईंदड़ वक़्त जे लाइ सियासी जेका लाड़काणे में असां दोस्त आहियूं, उन में असां मुतफ़िक़ थी इहा फ़ैसिलो कयोसीं त अॻिते जी सियासत में गॾिजी हलंदासीं। मां सम्झां थो त मतां उहो बैकग्राउंड हुजे, पर पोइ बि जे चवनि था बिलावल साहब वारा, पर मां सम्झां थो त तक़रीबन 3 सालनि में बिलावल साहब 30 दफ़ा लाड़काणे आयो हूंदो, पर अॻु में इहा यादगिरी न हुई सरदार साहब जी, ममताज़ साहब जी। पर हाणे मां सम्झां थो त जूनियर साहब जे एक्टिव थियण सां या असांजी जेका हिकिड़ी पॉलिटिकल जॉइंटली मूव करण सां उन्हनि खे परेशानी ज़रूरु आहे, पर हाणे वक़्तु आहे, हालात हिन अॻिते इंशाअल्लाह मां सम्झां थो सिंध में बहितरी थींदी। ऐं जेका हिकिड़ो असुल लीडरशिप आहे, जेका नेक नीति सां सिंध जा मामला हल करणु चाहे थी, त इंशाअल्लाह उहे एक्टिव थींदा त ज़रूरु शयूं सिंध जे लाइ बि बहितर थींदियूं। साल खां पोइ ते असां त राज़ी हूंदा आहियूं त ॿ ठहियल हुजनि, को मसइलो कोन्हे। जागीरानी बिरादरी ऐं कंदरा बिरादरी हलंदड़ ज़मीरी तकरार जो फ़ैसिलो मुअज़्ज़म अली अब्बासी ऐं मीर शाह नवाज़ खान टालपुर जी सरपंचीअ में कयो वियो, जंहिं में जागीरानी बिरादरीअ जे मथां 85 लख ॾंड विधो वियो ऐं जागीरानी बिरादरीअ जो खून जो एवज़ो 25 लख ॾंड विधो वियो ऐं जंहिं ज़मीन ते ज़मीनी तकरार हुयो उहा ज़मीन कंदरा बिरादरीअ अॼोके हलंदड़ मार्केट जे हिसाब सां ख़रीद कंदा। दुरियूं फतवा ते खीरखंड थी वियूं, दुरनि में ख़ुशियुनि जी लहर।